असां मुंबई में उल्हासनगर में आहियूं उल्हासनगर उल्हासनगर सिंधी आहियो न तव्हां? सिंधी हिकदमि सिंधी जय झूलेलाल सिंधी मिली विया दोस्तों वाक़ई ते मज़ो लॻो पियो तव्हां ॾिसो त बर्लिन जे अंदरि काफ़ी सारा माण्हू विनेश जर्मनी खे सुञाणो अदा फैन जय झूलेलाल फैन मिली विया आहिनि तव्हां किथां आहियो था? असां मुंबई में उल्हासनगर में आहियूं उल्हासनगर उल्हासनगर सिंधी आहियो न तव्हां? सिंधी हिकदमि सिंधी जय झूलेलाल सिंधी मिली विया आहिनि साईं असांजा पंज तव्हां वैसे हा मुंहिंजा ॾाढा हुया सिंध 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 में उमरकोट जे हिते सिंध साईं थरियो मिली वियो थरियो जर्मनी भाऊ पतो अथई मूंखे न वियो हुयमि मां इंडिया उते बि माण्हू मूंखां पुछनि पिया विनेश सिंह जर्मनी खे सुञाणो मां वार कटाइण जी विनेश जर्मनी खे सुञाणो भाऊ सिंधियुनि जो पावर विनेश जो नालो ॿुधी हा डिस्काउंट मूंखे डिस्काउंट नहीं वार सॼा कटे छॾी सिंधी हो जा सिंधी हे आहिनि साईं मुंहिंजी इंडिया जी संगत इंडिया जी सिंधी फैमिली जेको मां तव्हांखे वीडियोज़ में ॿुधाईंदो आहियां न ॾिसो इंडिया जा सिंधी बि मूंखे सुञाणंदा पर तव्हां क़दुरु नथा कयो यार